दुनिया जी ना है काई जरूरत, प्यार मुझे जी कर तू पूरत। दुनिया जी ना है काई जरूरत, प्यार मुझे जी कर तू पूरत। गुरब के बार बार दे, गुरब के बार बार दे, रोजी बाकी राज कुॾींदो यार मूंखे प्यार दे। रोजी बाकी राज कुॾींदो यार मूंखे प्यार दे। रोजी बाकी राज कुॾींदो। तू जाने न चुमण थो चाहियां, गॾिजी तो सरहण थो चाहियां। तू जाने न चुमण थो चाहियां, गॾिजी तो सरहण थो चाहियां। अहिड़ा के किरार दे, अहिड़ा के किरार दे, रोजी बाकी राज कुॾींदो यार मूंखे प्यार दे। रोजी बाकी राज कुॾींदो, रोजी बाकी राज कुॾींदो। के पुटे खे तलब न काई, सुहेल जी थी ॻाल्हि इहाई। काके पुटे खे तलब न काई, सुहेल जी थी ॻाल्हि इहाई। बाहुन जाके हार दे, बाहुन जाके हार दे, रोजी बाकी राज कुॾींदो यार मूंखे प्यार दे। रोजी बाकी राज कुॾींदो। दिल खे को करार दे, दिल खे को करार दे, रोजी बाकी राज कुॾींदो यार मूंखे प्यार दे। रोजी बाकी राज कुॾींदो यार मूंखे प्यार दे। रोजी बाकी राज कुॾींदो। फराज रिकॉर्डिंग कंपनी में खुश आमदीद। दोस्तों असां वटि सिंध जे मुख़्तलिफ़ फनकारनि जा गाना ऑडियो कैसेट सां रिकॉर्ड थियल मौजूद आहिनि। अगर कंहिं भी दोस्त के पोस्ट जे ज़रिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ भी राब्तो कंदा। उन खां अलावा असां टैप वारी कैसेट खे भी मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। राब्ते जे लाइ कॉल कंदा मोहम्मद फराज 0300 3400 570।